साइंस क्लास 7 बाब 10 सबक 6 इख्तिसार समरी आऊं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे इख्तिसार यानी समरी। असांजी किताब में आवाज़ मुतलिक़ बाब जो इख्तिसार हिकिड़े पेज ते ॾिनल आहे। असां हिकु हिकु नुक़्ते जी वज़ाहत कंदा हलंदासीं। तव्हांखे यादि हूंदो त असां पढ़ियो हुयोसीं त आवाज़ जूं लहरूं नहरनि पाणियाठ ऐं गैसुनि जहिड़ियुनि शयुनि मां मुख़्तलिफ़ रफ़्तार या स्पीड सां गुज़री वेंदियूं आहिनि। तव्हांखे इहो पिणु यादि हूंदो त आवाज़ जी रफ़्तार हवा में घटि थींदी आहे, पाणियाठ में थोरी वधीक थींदी आहे, ऐं जेके नहरियूं शयूं आहिनि या सख़्तु शयूं आहिनि उन्हनि में आवाज़ अञा तेज़ी सां सफ़र कंदो आहे। असीं इहो बि पढ़ियो हुयोसीं त आवाज़ जूं लहरूं ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। हिकिड़ो आहे ट्रांसवर्स वेव यानी उभे क़िस्म वारियूं लहरूं, ऐं ॿियो क़िस्म आहे लहरुनि जो लॉन्गिट्यूडिनल वेव यानी पासीरे क़िस्म वारियूं लहरूं। हीअ जेके लहरूं आहिनि उभे क़िस्म वारियूं लहरूं, आवाज़ जूं ही लहरूं नहरियुनि शयुनि में हूंदियूं आहिनि। आवाज़ जूं लहरूं नहरियुनि शयुनि में उभे क़िस्म जूं हूंदियूं आहिनि। नहरियुनि शयुनि मां आवाज़ हिन क़िस्म जी लहरुनि में क्रॉस कंदो आहे, जॾहिं त पाणियाठ ऐं गैसुनि मंझां आवाज़ लॉन्गिट्यूडिनल वेव्स जी सूरत में यानी पासीरे क़िस्म जी लहरुनि में सफ़र कंदो आहे। जेकी पासीरे क़िस्म जूं लहरूं आहिनि असीं उन्हनि खे ॿिनि हिसनि में विरायो हुयोसीं त उन जा हिकिड़ा हिसा हूंदा आहिनि दॿियल हिसा ऐं ॿिया वरी हूंदा आहिनि छिडरा हिसा। हिन खे चइबो आहे कंप्रेशन यानी दॿियल हिसो, ऐं हिन खे चइबो आहे एक्सपेंशन यानी खोलियल हिसो या छिडरो हिसो। जॾहिं असां लॉन्गिट्यूडिनल वेव जी लहरी ड्रैग मालूम करणु चाहियूं पिया, वेव लेंथ, त ॿिनि हिकु जहिड़नि नुक़्तनि ताईं असां माप कयूं पिया। हितां एक्सपेंशन खां तव्हां माप वठो ऐं वरी तव्हां वञी करे ॿिए एक्सपेंशन ताईं माप जॾहिं वठो पिया त उनखे चइजे पियो लहरी ड्रैग। मिसाल जे तौर ते लॉन्गिट्यूडिनल वेव जी असां जेकॾहिं वेव लेंथ मालूम करणु चाहियूं था त हिन कंप्रेशन खां माप वठंदासीं, हिन कंप्रेशन ताईं हीउ जेको मुफ़ासिलो थींदो इनखे चइबो आहे वेव लेंथ। या वरी तव्हां एक्सपेंशन खां वठो था त हितां माप वठणु शुरू कंदो, हिन एक्सपेंशन ताईं जेको विच में मुफ़ासिलो अचे थो उहो मीटरनि में मापियूं पिया ऐं असां उनखे चऊं पिया वेव लेंथ। पर जेके उभियूं लहरूं आहिनि ट्रांसवर्स वेव, उन में वेव लेंथ वठण जो जेको तरीक़ेकार आहे उहो मुख़्तलिफ़ आहे, छो त हिन में वरी कंप्रेशन ऐं एक्सपेंशन यानी ॻुथियल हिसा ऐं जेके आहिनि छिडरा हिसा कोन्हनि के, पर हिन में ॿिया नुक़्ता आहिनि। हिकिड़ो हूंदियूं आहिनि चोटियूं क्रेस्ट, हीअ चोटी आहे, हीअ चोटी आहे, ऐं ॿिया हूंदा आहिनि तरा, हीअ ट्रफ आहिनि। हाणे तव्हां वरी हिकु चोटीअ खां ॿी चोटी ताईं माप वठंदव या हिकु तरे खां ॿिए तरे ताईं माप वठंदव त उन विचे मुफ़ासिले खे चइबो आहे वेव लेंथ। इख्तिसार में ॿी पॉइंट ॾिनल आहे आवाज़ जी लहरुनि बाबति इस्तलाह ऐं उन्हनि जूं निशानियूं ऐं फार्मूला। अव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे बाब जे लेक्चरनि में एम्पलीट्यूड जी वज़ाहत पढ़ी हुईसीं, लहरी ड्रैग या वेव लेंथ लेमडा जी वस्फ़ सम्झी हुईसीं ऐं पढ़ी हुईसीं। आवाज़ जी रफ़्तार या स्पीड उन जे बारे में पढ़ियो हुयोसीं। सो तव्हांखे वरी ॿुधाइजे त एम्पलीट्यूड जेको आहे उहो मीटरनि में मापबो आहे ऐं उनखे नंढी ए सां ज़ाहिर कबो आहे। एम्पलीट्यूड खे सम्झण जे लाइ असां मिसाल ॾिनो हुयोसीं त हिन पोज़ीशन खे ॾिसो, इहा रसे जी आराम वारी साकिन पोज़ीशन खे ज़ाहिर करे थी। मिसाल जे तौर तां हेॾां हिकिड़ो ॿार ऐं हेॾां हिकिड़ो ॿार हिन रसे खे सुक मज़बूती सां झलियूं बीठा आहिनि त रसो जेको आहे उहो सिधो साकिन पोज़ीशन में बीठो हूंदो। पर हिकिड़ो ॿार या ॿई ॿार उनखे जेॾीमहिल जो लुॾणु शुरू कंदा त उन रसे में लहरूं पैदा थींदियूं। हाणे लहर जी हिकिड़ी ख़ासियत थी वई एम्पलीट्यूड, यानी हिन रेस्ट वारी पोज़ीशन खां लहर जी चोटीअ ताईं जेको मुफ़ासिलो आहे इनखे चइबो आहे एम्पलीट्यूड। ऐं वरी पोइ असां पढ़ियो हुयोसीं लहरी ड्रैग यानी वेव लेंथ जंहिंखे लेमडा में ज़ाहिर कबो आहे, इनखे मीटरनि में मापबो आहे। लहरी ड्रैग जी असां वज़ाहत हीअ कई हुईसीं त लहर जे ॿिनि हिकु जहिड़े नुक़्तनि जे विच वारे मुफ़ासिले खे लहरी ड्रैग चइबो आहे। मिसाल जे तौर ते हीउ नुक़्तो
चोटी आहे ऐं हीउ नुक़्तो बि चोटी आहे, ॿई हिकु जहिड़ा नुक़्ता आहिनि। हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच वारे मुफ़ासिले खे मापींदासीं मीटरनि में जॾहिं लिखंदासीं त इहो थी वेंदो वेवलेंथ यानी लेमडा लहरी ड्रैग। ऐं टियों इस्तिलाह यानी फार्मूलो सम्झो असां उहो पढ़ियो हुयोसीं त आवाज़ जी स्पीड या रफ़्तार जंहिंखे वॾी सी सां लिखिबो आहे उहा कीअं मालूम थींदी आहे, उहा मालूम थींदी आहे लहरी ड्रैग ज़रबिया फ्रीक्वेंसी। मिसाल जे तौर ते हिकिड़ी आवाज़ जी फ्रीक्वेंसी आहे 5 हर्ट्ज़ ऐं उन जी लहरी ड्रैग आहे 2 मीटर। हाणे इन आवाज़ जी रफ़्तार छा थींदी त ॿिनि खे ज़रब कंदासीं 5 सां, ॿ 5 10 मीटर फी सेकंड। स्पीड खे मापबो आहे मीटर फी सेकंड में, त 10 मीटर फी सेकंड इहा आवाज़ जी स्पीड थी। इख़्तिसार में नंबर 3 पॉइंट ॾिनल आहे फ्रीक्वेंसी ऐं पिच। सो पहिरियां फ्रीक्वेंसी खे सम्झूं। फ्रीक्वेंसीअ खे नंढी एफ सां ज़ाहिर कबो आहे ऐं फ्रीक्वेंसी खे असां मापींदा आहियूं हर्ट्ज़ में। फ्रीक्वेंसी यानी लहरुनि जो तइदादु सेकंडनि में। मिसाल जे तौर ते हिकिड़ो लाउड हिकिड़े सेकंड में 10 लहरूं आवाज़ जूं ॿाहिरि कढे थो ऐं ॿियो लाउड हिकिड़े सेकंड में 50 लहरूं आवाज़ जूं ॿाहिरि कढे थो, त असां 50 लहरूं हिकु सेकंड वारे लाउड खे चवंदासीं इहो हाई फ्रीक्वेंसी वारो लाउड आहे, ऐं जेको 10 लहरूं हिकु सेकंड में कढे पियो उनखे चवंदासीं लो फ्रीक्वेंसीअ वारो इहो लाउड आहे। हिते तस्वीर में ॾेखारियल आहे, ॾिसो त ही टाइम ॿिन्ही जो साॻियो ई आहे, पर हिन में जेके लहरूं पैदा थियनि थियूं हितां खां ॻणोसि हेसीं ताईं हिकु लहर, हीअ ॿी लहर, हितां खां शुरू कंदोसि वरी हेसीं ताईं 3 लहर, हे चौथी लहर। हिन में 4 लहरूं थियूं पैदा थियनि। टाइम मिसाल जे तौर ते हिकिड़ो सेकंड ॾिनल आहे हितां खां वठी हेसीं ताईं। हिन में बि टाइम साॻियो ई आहे हिकिड़ो सेकंड, पर लहरूं ॾिसो हिन में 1, हीअ 2, हीअ 3, हीअ 4, हीअ 5 ऐं हीअ 6। हिकु सेकंड में ही 6 लहरूं थो पैदा करे, ही वरी हिकु सेकंड में 4 लहरूं थो पैदा करे, त हिन खे चवंदासीं हाई फ्रीक्वेंसी वारो आवाज़ आहे, ही लो फ्रीक्वेंसी वारो आवाज़ आहे। असांजी चौथी पॉइंट आहे पिच ऐं आवाज़ जी ऊचाई। पिच ऐं आवाज़ जी ऊचाई लाउडनेस इहे आवाज़ जूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। आवाज़ जी ऊचाई असुल में इंसानी कन में पैदा थियल अहसासु हूंदो आहे। पिच दरअसल आवाज़ जी ऊचाई ऐं उन जी हेठाई आहे। असांजे अॼोके इख़्तिसार जी आख़िरी पॉइंट आहे पिच ऐं आवाज़ जी ऊचाई आवाज़ जूं ख़ासि ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। सो असीं जेकॾहिं पिच खे रिपीट कयूं, जेको लेक्चरनि में पढ़ियो हुयोसीं, त असां अव्हांखे ॿुधायो हुयोसीं त पिच दरअसल आवाज़ जी ऊचाई हाई साउंड जंहिंखे असां चवंदा आहियूं ऐं उन जी हेठाई जंहिंखे असां लो साउंड चवंदा आहियूं उन सां तालुक़ु रखे थी। हाई साउंड मिसाल जे तौर ते सन्हड़ो आवाज़ु, जीअं ॿार जो आवाज़ु हूंदो आहे या औरत जो आवाज़ु हूंदो आहे या कंहिं बि साज़ मां सन्हड़ो आवाज़ु निकिरे थो, त उनखे चइबो आहे हाई साउंड, उन जी पिच वॾी हूंदी आहे। ऐं ॿियो वरी ॻरो आवाज़ु, कंहिं मर्द जो थुल्हो आवाज़ु या कंहिं ॿार जो बि थुल्हो आवाज़ु थींदो आहे, त उनखे सॾिबो आहे लो साउंड। लो साउंड छो त उन जी पिच लो हूंदी आहे, घटि हूंदी आहे। पिच जो तालुक़ु फ्रीक्वेंसी सां हूंदो आहे। फ्रीक्वेंसी जेकॾहिं लो आहे त पिच बि लो थींदी ऐं साउंड बि लो थींदो, ॻरो आवाज़ु थींदो। पर जेकॾहिं फ्रीक्वेंसी हाई आहे त पिच बि हाई थींदी ऐं साउंड बि हाई थींदो, हाई साउंड, सन्हड़ो आवाज़ु। इनखे असां चऊं था त वॾी पिच वारो आवाज़ु। जीअं भिटाईअ जी दरगाह ते जेके 4-5 पाण में ॻाइणा वेहंदा आहिनि, फनकार वेहंदा आहिनि, पोइ उन्हनि जो आवाज़ु हिकिड़नि जो सन्हड़ो हूंदो आहे। उहो सन्हड़ो आवाज़ु अहिड़ी फ्रीक्वेंसी वारो हूंदो आहे, हाई फ्रीक्वेंसी वारो, हाई पिच वारो, उनखे चइबो आहे हाई साउंड, सन्हड़ो आवाज़ु। ऐं जंहिंजो थुल्हो आवाज़ु हूंदो आहे उनजी फ्रीक्वेंसी लो हूंदी आहे, लो फ्रीक्वेंसी यानी लो पिच यानी लो साउंड, ॻरो आवाज़ु। आवाज़ जी ऊचाईअ ते जेकॾहिं ॻाल्हायूं त आवाज़ जी ऊचाई असुल में इंसानी कन में पैदा थियल अहसासु हूंदो आहे, लाउडनेस। हाणे लाउडनेस जो जेको तालुक़ु आहे उहो हूंदो आहे इंटेंसिटीअ ते। मिसाल जे तौर ते हीअ तंबूरे जी तार आहे। हाणे इनखे जेकॾहिं घटि इंटेंसिटीअ सां माण्हू छिकींदो, घटि ताक़त सां छिकींदो, त इहा घटि वाइब्रेट कंदी, त एम्पलीट्यूड नंढो ठहंदो।
स्मॉल एम्पलीट्यूड त क्वाइट साउंड यानी नंढड़ो आवाज़ु जीअं को सुस पुस कंदो हुजे। सुस पुस जो जेकॾहिं तव्हां एम्पलीट्यूड ॾिसो त उहो नंढो हूंदो आहे। ऐं एम्पलीट्यूड नंढो छो हूंदो आहे? छो त काकड़े ते ज़ोर घटि लॻंदो आहे। पर जेकॾहिं तंबूर जी तार ते वधीक शिदत सां हुनखे लोॾिजे, इंटेंसिटी वॾी हुजे, वधीक ज़ोर लॻाइजे त हुनजो एम्पलीट्यूड बि वॾो थींदो। ऐं एम्पलीट्यूड वॾो, लार्ज एम्पलीट्यूड त लाउड साउंड। मिसाल जे तौर ते इहे सुस फुस जो जेकॾहिं एम्पलीट्यूड आहे त इहे रड़ जो एम्पलीट्यूड आहे, वॾो आवाज़ु। सो असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।